मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं शवाल जा 6 रोज़ा कॾहिं रखणु खपनि। बाज़ माण्हू चवंदा आहिनि त ईद जे ॾींहं खे छॾे करे ईद जे ॿिए ॾींहं खां रोज़ा रखणु शवाल जा शुरू कजनि। छा इहा ॻाल्हि सही आहे या न? अच्छा, शवाल जा जेके रोज़ा आहिनि तव्हां शवाल जे पूरे महीने जे अंदरि कंहिं बि तारीख़ उन में जेको रखे सघो था। लाज़मी न आहे तव्हां हिकिड़े ईद वारे ॾींहं खे छॾे करे वरी सुभाणे ते रोज़ा रखणु शवाल जा शुरू कयो। न, यानी पूरे शवाल जे महीने जे अंदरि तव्हांखे 6 रोज़ा रखणा आहिनि। पोइ चाहे तव्हां 5 शवाल खां शुरू कयो, 10 शवाल खां शुरू कयो, 15 शवाल खां शुरू कयो, यानी पूरे महीने जे अंदरि तव्हांखे शवाल जा जेको रोज़ा 6 रखणा आहिनि। ऐं इन जे बारे में रिवायतुनि में घणी फज़ीलत आई आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उहो बंदो ईअं सम्झो त 12 महीना जेको रोज़नि में रहे थो। ऐं जेको शवाल जा 6 रोज़ा रखे थो त इन जो मिसाल ईअं आहे त यानी इन पूरो साल जेको रोज़नि जे अंदरि गुज़ारियो, पूरो साल जेको सियाम जे अंदरि जेको गुज़ारियो, त शवाल जे रोज़नि जी तमामु वॾी फज़ीलत आहे। बाक़ी इहो ईअं लाज़मी न आहे त ईद जे सुभाणे खां तव्हां जेको रोज़ा रखणु शुरू कयो। न, पूरे शवाल महीने जे अंदरि कहिड़े टाइम बि तव्हां रखे सघो था। कंहिं क़िस्म जो उन जे अंदरि ममानत न आई।